ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। बालक सो मालिक ठहिण वारनि जा टी कालनि जो साक्षात्कार। बालक सो मालिक ठहिण वारनि जे टी कालनि जो साक्षात्कार। 12:1:77 जा महावाक्य आहिनि। अॼु बाप दादा हर ॿार जे टिनी कालनि खे ॾिसनि पिया। अॼु बाप दादा हर ॿारनि जे टिनी कालनि खे ॾिसनि पिया। पास्ट में आदिकाल जा भगत या मध्यकाल जा। पास्ट में आदिकाल जा भगत या मध्यकाल जा छा भक्ति काल समाप्त थी वियो आहे। भक्ति जो फल ज्ञान सागर ऐं ज्ञान जी प्राप्त कंदे हुए ज्ञानी तू आत्मा ठहिया आहियो। बाप दादा असांजे टिनी कालनि खे ॾिसनि पिया। हिकु त असांजो आदिकाल, पोइ जेका द्वापर युग खां जो असां ठहियासीं ऐं हाणे छा आहियूं। त बाबा पुछनि पिया भक्ति काल समाप्त थी वियो आहे तव्हांजो कि अञा ताईं भक्ति कंदा आहियो। भक्ति जो फल ज्ञान सागर ऐं ज्ञान जी प्राप्त कंदे हुए ज्ञानी तू आत्मा ठहिया आहियो या अञा ठहो था। भक्ति जा संस्कार अधीनता अर्थात कंहिंजे अधीन रहण। भक्ति जा संस्कार कहिड़ा हूंदा आहिनि? अधीनता अर्थात कंहिंजे अधीन रहण, मांगण, पुकारण, स्वयं खे सदा संपन्नता सां दूर समझण। हिन प्रकार जा संस्कार हाणे ताईं अंश मात्र बि रहिया आहिनि। अगरि अञा बि असां में भक्ति जा संस्कार आहिनि त असां में छा छा हूंदो? कंहिंजे अधीन रहण, मांगण। अञा ताईं असां बाबा खां मांगदा हूंदासीं, पुकारदा हूंदासीं, स्वयं खे संपन्नता खां दूर सम्झंदा हूंदासीं। इन प्रकार जा संस्कार हाणे अगरि अंश मात्र बि आहिनि न, अंश मात्र में रहिया आहिनि या वंश रूप में बि आहिनि त चेक करो अञा ताईं असां में भगतनि जा संस्कार आहिनि। अधीन थियण, मांगण, पुकारण, ख़ुदि खे संपन्नता सां दूर सम्झण। वर्तमान समय बाप समान गुण कर्तव्य ऐं सेवा में केसि ताईं संपन्न ठहिया आहियो कि हाणे असां बाबा जीअं गुण कर्तव्य ऐं सेवा में लॻल आहियूं। वर्तमान जे आधार सां भविष्य प्रारब्ध केतिरी श्रेष्ठ ठाहियो था। ईअं हर हिक जे टे कालनि खे ॾिसंदे हुए बालक सो मालिक ठहिण वारनि खे ॾिसंदे हुए गुण बि ॻाइनि पिया बाबा। लेकिन साथ साथ काथे न काथे आश्चर्य बि लॻे पियो बाबा खे। बाबा अहिड़े ॿार जेका भक्ति जे संस्कारनि सां दूर बालक सो मालिक ठही विया आहिनि न, अहिड़नि जा गुण बि ॻाइनि था ऐं साथ साथ काथे आश्चर्य बि उन्हनि खे लॻे पियो। पंहिंजे पाण खां पुछो, असां पंहिंजे पाण खे ॾिसो कि अञा ताईं भक्तपन जा संस्कार अंश रूप में बि रहिया त न आहिनि। अगरि अंश मात्र बि कहिड़े स्वभाव संस्कार जे अधीन आहियो, अंश मात्र बि अगरि असां कहिड़े बि स्वभाव संस्कार जे अधीन आहियूं, कंहिंजे बि चेक करो कंहिंजे स्वभाव संस्कार जे अधीन आहियो। नाम मान शान जे मंगता आहियो। असांजो नाम थिए, मान थिए, शान में रहूं। छा ऐं कीअं जे क्वेश्चन में चिलाइण वारा आहियो। इहे छो थो थिए, हाणे छा थींदो, कीअं थींदो, ईअं चिलाईंदा आहियो। पुकारण वारा आहियो। भक्त समान अंदरि हिकु ॿाहिरि ॿियो आहियो। इहे दुख ॾियण जे बगुले भक्त जा संस्कार आहिनि। त जाते भक्ति जो अंश आहे, बाबा चवनि था जाते भक्ति जो अंश आहे
उते ज्ञानी तो आत्मा, हुनखे ज्ञानी तो आत्मा न चई सघंदासीं। छो जे भक्ति आहे राति, ज्ञान आहे ॾींहुं। जे राति अंधेरे में माण्हू चिलाईंदो आहे, भटकंदो आहे, मदद मांगदो आहे, कंहिंजे न कंहिंजे सहारे हलंदो आहे न। ईअं ई अगरि असां में अञा ताईं मांगण अधीन आहियूं, असां चिलाईंदा आहियूं, पुकारंदा आहियूं, अंदरि हिकु ॿाहिरि ॿियो आहियूं, त बाबा चवनि था कि जाते भक्ति जो अंश आहे हुते ज्ञानी तू आत्मा न रही सघंदी आहे, अर्थात हुते असांजी बुद्धि में ज्ञान इमर्ज न थींदो। ज्ञानी अर्थात पंहिंजी ज्ञानी अगरि हाणे असां पंहिंजे जीवन में कोई बि ॻाल्हि थिए थी त पहिरियों असां सोचंदा हुआसीं इहे छो थियो, हाणे असांखे हुनजो उत्तर स्पष्ट बुद्धि में अचिणो खपे, तॾहिं असां सम्झो असां ज्ञानी तू आत्मा आहियूं। ज्ञानी तू आत्मा सदा भक्ति जे फल स्वरूप ज्ञान सागर ऐं ज्ञान में समायल उहो रहंदो। इच्छा मात्रम अविद्या सर्व प्राप्ति स्वरूप हूंदो। ईअं ज्ञानी तू आत्मा जो चित्र पंहिंजी बुद्धि द्वारा खींचे सघंदा आहियो। असां ज्ञानी तू आत्मा आहियूं, ईअं बुद्धि द्वारा पंहिंजो चित्र खींचे सघंदा आहियो। ज्ञानी तू आत्मा केरु हूंदी आहे? जो कॾहिं चिलाईंदी न आहे, कॾहिं बाबा खे पुकारंदी न आहे, सदा बाबा सां गॾु ई रहंदी आहे। बाप समान स्थिति वारो, शोर शा न करण वारो, संकल्प बोल में कर्म में समान रहण वारो, नामान शान न मांगण वारो, स्वभाव संस्कारनि जे अधीन न थियण वारो। हिन समय माण्हू स्वभाव संस्कार जे अधीन आहे न, त ज्ञानी तू आत्मा त स्वराज जी अधिकारी हूंदी। ज्ञानी तो आत्मा त इच्छा मात्रम अविद्या हूंदी। अहिड़ी ज्ञानी तो आत्मा जो चित्र पंहिंजी बुद्धि द्वारा खींचे सघंदा आहियो पंहिंजो। जीअं तव्हांजो भविष्य चित्र श्री कृष्ण जो आहे न, जन्म सां ई ताज़दारी ॾेखारींदा आहिनि। मुख में गोल्डन स्पून अर्थात जन्म ते ही सर्व प्राप्ति स्वरूप। हेल्थ वेल्थ हैप्पीनेस सभिनि में संपन्न स्वरूप श्री कृष्ण जो। प्रकृति भी दासी। ये सभु ॻाल्हियूं जो भविष्य में प्राप्त थियणियूं आहिनि, हुन जो अनुभव हाणे संगम में भी थियणो खपे। हेल्थ वेल्थ हैप्पीनेस सर्व प्राप्ति स्वरूप, प्रकृति दासी, ये सभु ॻाल्हियूं असां भविष्य में त ॾिसंदासीं ई सही, लेकिन असां 21 जन्मनि जो वरसो था वठूं न, त 21 जन्म में इहो बि जन्म वहे प्रालब्ध भोगणी आहे न। त बाबा चवनि था संगम ते बि थियणो आहे या सिर्फ़ु भविष्य जो ई गायन। संस्कार त हितां ई खणी वेंदासीं न। हाणे असां छा था करूं, बसि पंहिंजा संस्कार ई त ठाहियूं था न। त संस्कार त हिते ई ठहींदा, हुते थोरी ठहींदा। हितां जा संस्कार ई हुते खणी वेंदासीं न। त्रिकालदर्शी जी स्टेज हाणे आहे या भविष्य में हूंदी? सम्मुख बाप ऐं वर्से जी प्राप्ति हाणे आहे या भविष्य में थींदी? सम्मुख त हाणे ई असांखे मिले थो न। श्रेष्ठ स्टेज हाणे आहे या भविष्य में आहे? हाणे श्रेष्ठ आयो न, बाबा चवनि था। संगम जे ही अंतिम संपूर्ण स्टेज जो भविष्य स्टेज जो चित्र भविष्य चित्र में ॾेखारींदा आहिनि। संगम ते जेको असांजो अंतिम संपूर्ण स्टेज थींदी न, ब्रह्मण सो फ़रिश्तो, फ़रिश्ते खां पोइ देवता कहलाईंदासीं। त संपूर्ण अंतिम संपूर्ण स्टेज जो चित्र भविष्य चित्र ॾेखारींदो आहे। भविष्य सां गॾु गॾु पहिरियों सर्व प्राप्ति जो अनुभव संगम युगी ब्राह्मणनि जो आहे। बाबा चवनि था भविष्य सां गॾु गॾु पहिरियों सर्व प्राप्ति जो अनुभव, भविष्य सां गॾु गॾु पहिरियों असांखे सर्व प्राप्ति जो अनुभव हाणे संगम युग ते थींदो। असां ब्राह्मणनि खे अंतिम स्टेज ते ताज तख्त ऐं तिलकदारी सर्व अधिकारी मूरत ठहींदा।
असांजी जेकी अंतिम स्टेज हूंदी न, हुन में ताज बि हूंदो, तख़्त बि हूंदो, तिलकदारी बि हूंदासीं। ताज कहिड़ो? विश्व जी सेवा जो ज़िम्मेवारी जो ताज। तख़्त भ्रुकुटी सिंघासन, बाप दादा जो दिल तख़्त। तिलकदारी मां आत्मा आहियां, सर्व अधिकारी मूर्त ठाहींदासीं, माया जीत प्रकर जीत ठाहींदासीं। त इहा असांजी अंतिम स्टेज हिते ई प्रत्यक्ष थींदी न, उन अनुसार ई असांखे भविष्य जो पद मिलंदो। सदा साक्षीपन जी तख़्त नशीन, बाप दादा जी दिल तख़्त नशीन, विश्व कल्याण जी ज़िम्मेवारी जो ताजदारी, आत्मा स्वरूप जी स्मृति जा तिलकदारी, बाप द्वारा मिली हुई अलौकिक संपत्ति, ज्ञान गुण शक्तियूं हिन संपत्ति में संपन्न हूंदा। साक्षीपन जो ऐं बाप जी दिल जो तख़्त नशीन, विश्व कल्याण जी ज़िम्मेवारी, आत्मा स्वरूप जी स्मृति जी तिलकदारी, बाप द्वारा मिली हुई अलौकिक संपत्ति, ज्ञान गुण शक्तियूं हिन संपत्ति सां संपन्न हूंदा। असांजी अंतिम स्टेज हीअ हूंदी ऐं उहो ई पोइ भविष्य प्रत्यक्ष कंदी। असांजो अंतिम स्टेज असांजे भविष्य खे प्रत्यक्ष कंदी। सिंगल ताज बि न, डबल ताजदारी। डबल ताजदारी, हिकु त पवित्रता जो ताज, ॿियो रतन जड़ित ताज। बाबा चवनि था जीअं डबल तख़्त आहे न, दिल तख़्त ऐं साक्षीपन जी स्टेज जो तख़्त, वैसे ज़िम्मेवारी अर्थात सेवा जो ताज ऐं संपूर्ण प्योरिटी जी लाइट जो क्राउन बि हूंदो। त नज़र अचे थो, सेवा जो ताज सॼो ॾींहुं पातल हूंदो आहे। असांखे केॾी वॾी ज़िम्मेवारी आहे कि सिर्फ़ु घरु संभालण या धंधो करण जी ज़िम्मेवारी आहे, हिकु ॿ ॿार जी घर जी ज़िम्मेवारी आहे, या पूरे विश्व जी ऐं हेतिरी आत्माउनि जी ज़िम्मेवारी आहे। त सॼो ॾींहुं सेवा जो ताज पातल आहे, प्योरिटी जो ताज, लाइट जो क्राउन पातल हूंदो आहे। चेक करो, सदा बाप जे दिल तख़्त नशीन साक्षीपन जी तख़्त ते वेठा हूंदा आहियो कि ॻाल्हियुनि में फसी वेंदा आहिनि। साक्षीपन अर्थात ॻाल्हियुनि में फसूं न। त बाबा चवनि था त डबल ताज, डबल तख़्त, सर्व प्राप्ति संपन्न स्वरूप आहियो पंहिंजी, जो बाबा असांखे ज्ञान गुण शक्तियुनि जी संपत्ति ॾिनी अथई, उहो सदा साथ रहंदी आहे। सर्व प्राप्ति संपन्न स्वरूप, गोल्डन स्पून त छा, लेकिन हीरे तुल्य ठही वेंदो। हीरे जे अॻियां त सोनो बि न आहे कुझु, जीवन ई हीरे जहिड़ो ठही वेंदो आहे न। ज्ञान जी गहना, गुणनि जा गहना सजे सजाए रहंदा आहियो। सदा असांजी बुद्धि में ज्ञान जी ॻाल्हियूं रहनि, गुणनि जी ॻाल्हियूं रहनि, शक्तियूं रहनि, इहे सदा सजायल रहंदा आहियो। अर्थात असांजे हर संकल्प बोल कर्म में ज्ञान गुण शक्तियुनि जो माण्हुनि खे अनुभव थियणो खपे। असांजे हर बोल सां लॻे माण्हुनि खे कि इहा ज्ञानी तू आत्मा आहे। असांजे हर बोल में माण्हुनि खे उहो गुण, उहा शक्ति, कल्ह बाबा चई न कि बोल बि हीरे तुल्य हुजणा खपनि। ईअं न असां एॾो ॻाल्हायूं कि सार ई गुम थी वञे। त भविष्य जो श्रृंगार हिन संगम युगी श्रृंगार जे अॻियां कोई वॾी ॻाल्हि न आहे। भविष्य में त असांखे स्थूल श्रृंगार थींदो। आत्मा जो त पहिरियों खां ई थियलु हूंदो, तॾहिं त स्थूल मिलंदो न हुन हिसाब सां। लेकिन हाणे त असांखे आत्मा खे श्रृंगारणो आहे, तॾहिं त भविष्य में बि ओतिरा श्रृंगार थींदो असांजो। न त कंहिं देवी जो कहिड़ो श्रृंगार, कंहिं देवी जो कहिड़ो श्रृंगार छो थींदो आहे। उहो ई उन्हनि जी आत्मा केतिरी प्राप्ति कई आहे, छा उते त दास दासियूं श्रृंगार दियूं, उते त असांखे दास दासियूं श्रृंगार दियूं।
हिते स्वयं ज्ञानदाता बाप असांखे श्रृंगारदा आहिनि। केॾी वॾी ॻाल्हि आहे न, हुते दास दासी श्रृंगारदे, हिते त असांखे स्वयं ज्ञानदाता बाप श्रृंगारनि था। ॾिसो माण्हू भॻवान खे सॾु था करनि, हे भॻवानु असांजो इहो दुख दूरि कर, हिते इहो कर, दुख दूरि कर, इहो कमु कर, इहो कमु करे ॾियूं। हिते बाबा असांजो श्रृंगार थो करे। काथे माण्हू भॻवान खे काथे काथे यादि था करनि, असांखे इहो ॾे, रोटी ॾे, घर ॾे, शांती ॾे, ऐं बाबा असांखे हिते ज्ञान गुण शक्तियुनि सां श्रृंगारनि था। त असांखे छा करिणो आहे? असांजी बुद्धि सुठी आहे, असां बाबा खे पहचाने वरितो, बाबा खां वठूं था असां, लेकिन ॿिया बाबा खे पहचाने नथा सघनि, उहो त तव्हांखे ई पहचाननि था। के अगरि तव्हां चओ असां ईअं परमात्मा खे यादि कंदा आहियूं, उहो चईंदा असांखे कुझु पतो न आहे, असांखे त तव्हां सां सुठो लॻंदो आहे बसि। न कोई अगरि तव्हां उन्हनि खे ज्ञान ॿुधायो बि था, बाबा जो परिचय ॾियो बि था, लेकिन उहो बाबा ताईं नथा पहुचनि, उन्हनि खे तव्हां सां ई सुठो थो लॻे। त बाबा असांखे सॼो ॾींहुं असांखे छो थो श्रृंगारे? ताकी जंहिंखे असांखां शांती मिलंदी आहे, उन्हनि जी बुद्धि परमात्मा वटि लॻे ई नथी, लेकिन उन्हनि जी बुद्धि असां वटि लॻी वेठी आहे। त असांखे पंहिंजे वटि न लॻाइणी आहे उन्हनि जी बुद्धि खे, असांखे उन्हनि खे उहो शक्ति ॾींदव न जेकी तव्हां वटि आहे, उहा आत्मा शांती सां हली वेंदी। हिन समय माण्हू अगरि तव्हां सां मिले थो, ॻाल्हाए थो, कमु थो करे, त मतिलबु हुन आत्मा खे कुझु न कुझु शक्ति खपे, जो उहो भॻवान खां डायरेक्ट नथी वठी सघे, तव्हां खां थी वठे। अॼु बाबा चई न कि विशेष आत्मा केरु आहे? जंहिंजी बुद्धि सुठी आहे, कि हुन मुंहिंजो बाबा चयो अथई। ॿिया माण्हू मुंहिंजो बाबा चई नथा सघनि, उहो त चवनि था मुंहिंजो तव्हां। त जीअं बाप असांखे सॼो ॾींहुं ज्ञान गुण शक्तियुनि सां श्रृंगारनि था, त असांखे बि आत्माउनि खे इहा दान करे उन्हनि खे श्रृंगारणो आहे। हुते सोने व हीरे जा झूले में झूलंदासीं। हिते बाप दादा जी गोद में झूलंदा आहियूं न असां बाप दादा जी गोद में, अतीन्द्रिय सुख जे झूले में झूलंदा आहियूं। त श्रेष्ठ चित्र कहिड़ो थियो? देवी देवताउनि जी गोद में या पोइ हाणे बाप दादा जी गोद में, अतीन्द्रिय सुख जी गोद में झूलंदा रहो। त श्रेष्ठ चित्र कहिड़ो आहे? वर्तमान जो या भविष्य जो? हिन समय डायरेक्ट असां परमात्मा जे गोदी जे झूले में झूलूं था, त इहा गोद सुठी या देवी देवताउनि जी गोद सुठी? सदैव पंहिंजे पाण खे अहिड़ो श्रेष्ठ चित्र पंहिंजे पाण जो सदा साम्हूं रखो। बाबा चवनि था कि सदैव पंहिंजे श्रेष्ठ चित्र खे पंहिंजे साम्हूं रखो। त हिन सां छा थींदो? अगरि असां पंहिंजे श्रेष्ठ चित्र खे सदा साम्हूं रखंदासीं, त ओड़ा संस्कार गुण बि ईंदा वेंदा। इनखे चइबो आहे ज्ञानी तू आत्मा जो चित्र। त बाप दादा सभिनि जा 3 काल ॾिसनि पिया कि हर हिक जो प्रैक्टिकल चित्र केसिताईं तैयार थियो आहे। बाबा चवनि था कि हर हिक जो प्रैक्टिकल चित्र केसिताईं तैयार थियो आहे, इहा बाप दादा ॾिसनि पिया। सभिनि जो चित्र तैयार थियो आहे। जॾहिं चित्र तैयार थी वेंदो, तॾहिं दर्शन करण वारनि जे लाइ गेट खुलंदो आहे न। ईअं चैतन्य चित्र तैयार आयो जो समय जो पर्दो खुले। बाबा चवनि था ईअं चैतन्य चित्र तैयार आहे जो समय ते पर्दो खुले। दर्शन सदैव संपूर्ण मूर्ति जो कबो आहे, खंडित मूर्ति जो दर्शन न कंदा आहिनि माण्हू। दर्शन हमेशह सुठी मूर्ति जो ई कंदा आहिनि। अगरि थोरी सी बि टुटल हुजे, थोरो बि कुझु गड़बड़ हुजे, त उहो उन्हनि जो दर्शन न कंदा आहिनि।
बाबा चईंदा आहिनि त तॾहिं दर्शन करणो हूंदो आहे त पूरी रीति संपूर्ण मूर्ति खे तयार करे दर्शन कराईंदा आहिनि। अगरि थोरी टुटी पई या ईअं त उनखे चेंज कराईंदा आहिनि। खंडित मूर्ति जो दर्शन न थींदो आहे। कहिड़े बि प्रकार जी कमी अर्थात खंडित, कहिड़े बि प्रकार जी कमी अर्थात खंडित मूर्ति जो दर्शन न थींदो आहे। दर्शन कराइण योग्य ठहिया आहियो, बाबा कराए असांखे कंहिंजो बि दर्शन। त दर्शन कीअं कराईंदा? तव्हां वटि कंहिंखे मोकिले छॾींदा, पोइ तव्हांजी उहा स्थिति हुजणी खपे। ईअं न असां जीअं उन ॾींहुं बाबा चई न, माण्हू अचे असां वटि ऐं असां भारी थियल आहियूं, पंहिंजी ई ॻाल्हियुनि में भारी थियल आहियूं, त असां उन्हनि खे छा ॾेई सघंदासीं? त तव्हां चईंदा हा बाबा मां दर्शन ॾियण लाइ तयारु आहियां, बाबा कोई बि अचे भले। त दर्शन सदैव संपूर्ण मूर्ति जो थींदो आहे। कोई बि तव्हां वटि अची वञे, तव्हां अगरि पंहिंजी प्रॉब्लम में उलझल हूंदव त सम्झो खंडित मूर्ति आहे। त बाबा चवनि था कहिड़े बि प्रकार जी कमी अर्थात खंडित। दर्शन कराइण योग्य ठहिया आहियो, स्वयं के सोचदा आहियो या समय जो सोचदा आहियो? बाबा चवनि था स्वयं जो सोचदा आहियो या समय जो? स्वयं जे पुठियां समय जो परछायो आहे। स्वयं जे पुठियां समय जो परछायो आहे। स्वयं के सोचदा आहियो मां फटाफट रेडी थियां, कि समय जे बारे में सोचदा आहियो कि समय अचे त रेडी थियां? छा सोचदा आहियो? स्वयं जे पुठियां समय जो परछायो आहे। स्वयं खे बि भुलिजी वेंदा, इन करे मास्टर त्रिकालदर्शी ठही पंहिंजे टिनी कालनि खे ॼाणंदे हुए स्वयं के संपन्न मूर्ति अर्थात दर्शनीय मूर्त ठाहियो। सम्झो बाबा चवनि था कि कॾहिं बि समय अची सघंदो आहे। हाणे ईअं न सोचो मूंखां नथो पुॼे, मां न करे सघंदमि, पोइ कंदमि। न, जेको बि पुरुषार्थ करिणो आहे, जो बि सेवा करणी आहे, जो बि कुझु करिणो आहे, उहो हाणे करे वठो। त्रिकालदर्शी ठही पंहिंजे टिनी कालनि खे ॼाणंदे हुए स्वयं की संपन्न मूर्ति अर्थात दर्शनीय मूर्त ठाहियो। समझो? समय की गिनती न करो, बाप जे गुण व स्वयं जे गुणनि की गिनती करो। स्मृति दिवस त मल्हाईंदा आहियो, लेकिन हाणे स्मृति स्वरूप दिवस मल्हायो। हिन स्मृति दिवस जो यादगार शांति स्तंभ, पवित्रता स्तंभ, शक्ति स्तंभ ठाहियो अथव न। 18 जनवरी जे निमित्त शांति स्तंभ, पवित्रता स्तंभ, शक्ति स्तंभ ठातो अथव न, हुन में लिखल है न 4 जगह। वैसे ही स्वयं खे सभु ॻाल्हियुनि सां बाबा चवनि था, वैसे ही स्वयं खे इन सभिनि ॻाल्हियुनि जो बाबा चवनि था स्वयं ही जीअं उहो स्तंभ ठातो अथव, ईअं स्वयं खे सभु ॻाल्हियुनि जो स्तंभ ठाहियो जो कोई असांखे हिलाए न सघे। अर्थात असांजी शांती, असां ईअं शांत वेठा आहियूं, असांखे कोई शांत न करे सघे। असांजी पवित्रता खे कोई भंग न करे सघे, असांजी शक्ति स्वरूप खे कोई हिलाए न सघे। बाप जे स्नेह जे सिर्फ़ गीत न ॻायो, लेकिन स्वयं बाप समान अव्यक्त स्थिति स्वरूप ठहो, जो सभु असांजा गीत ॻाइनि। गीत भले ॻायो, लेकिन जंहिंजा गीत ॻाईंदा आहियो उहो स्वयं असांजा गीत ॻाए, ईअं पंहिंजे खे ठाहियो। अर्थात बाबा बि असांजे लाइ गीत ॻाए। हिन स्मृति दिवस ते बाप स्नेह जो प्रैक्टिकल रूप ॾिसणु चाहींदा आहिनि। स्नेह जी निशानी आहे कुर्बानी। जो बाप ॿारनि सां कुर्बानी चाहींदा आहिनि, उहो सभु ॼाणंदा बि आहियो। बाबा असां सां कहिड़ी कुर्बानी चाहींदा आहिनि, तव्हां बाबा चवनि था सभु ॼाणंदा बि आहिनि। प्रैक्टिकल स्वरूप स्वयं जी कमज़ोरियुनि जी कुर्बानी ॾियणी आहे। हिन कुर्बानी सां मन जा गीत ॻायो। हिन कुर्बानी सां मन जा गीत ॻायो, बाबा चवनि था।
कि असां जो कुर्बानी ॾियूं था उन्हनि जा स्नेह जे पुठियां कुर्बानी करण में कोई मुश्किल व असंभव ॻाल्हि त आहे न। संभव सहज अनुभव थींदो आहे न। हाणे हिन स्मृति दिवस समृति दिवस जे रूप में मल्हायो। स्मृति स्वरूप समृद्धि स्वरूप छा मल्हाइणो आहे? स्मृति स्वरूप समृद्धि स्वरूप। सम्झो हाणे असां त मल्हायो, लेकिन हाणे इहे जेकी बाबा जी मुरली ॿुधूं था न, इहे 12 तारीख़ जी आहे, 12 जनवरी जी। त 18 जनवरी जे लाइ बाबा उन समय चयो हुई स्मृति स्वरूप समृद्धि स्वरूप मल्हायो। बाप हुन ॾींहुं विशेष ॾिसंदा कि कंहिं कहिड़ी कुर्बानी ॾिनी आहे, केतिरी परसेंटेज में, कंहिं रूप में कुर्बानी चढ़ाई आहे। मजबूरी सां चढ़ाई अथव या मोहब्बत सां चढ़ाई अथव। त बाबा चवनि था कि वैसे त बाबा त हाणे असांखे चईंदा आहिनि न, व्यर्थ संकल्पनि जी कुर्बानी ॾियो। त हाणे तव्हां बि चेक करो कहिड़ी कुर्बानी ॾियणी आहे। रोज़ ई 18 जनवरी स्मृति स्वरूप जो समृद्धि स्वरूप मल्हायो न। ऐं के बाबा चवनि था, बाबा चेक कंदा मजबूरी सां ॾियो था या मोहब्बत सां ॾियो था। नियम प्रमाण त नथा ॾियो। नियम आहे हिन करे करिणो आहे, अहिड़ी मजबूरी सां त न करिणो आहे। बाबा चवनि था दिलि सां स्नेह सां ई स्वीकार थींदो। दिलि जी स्नेह सां कुर्बानी ॾींदव त ई स्वीकार थींदो। अगरि स्वीकार न थियो त बेकार। इन करे ॿुधायो न, बगुलो भगत न ठहिणो आहे, स्वयं खे धोखो न ॾियणो आहे। भगत न ठहो, जीअं भगत खां बि पुॼंदो न आहे, लेकिन नियम प्रमाण उहो सभु कुझु पूजा वग़ैरह कंदा ई आहिनि, लेकिन असांखे ईअं न ठहिणो आहे, न त कीअं ठही वेंदासीं बगुला भगत। सत्य बाप वटि सत्य ई स्वीकार थींदो आहे। बाक़ी सभु पाप जे खाते में जमा थी वेंदो आहे, न बाप जे खाते में। पाप जो खातो समाप्त करे बाप जे खाते में भरो आणे। कदम में पदमुनि जी कमाई करे पदमपति ठहो। अच्छा, अहिड़ा इशारे सां सम्झण वारा, समय खे न लेकिन स्वयं जी सोचण वारा, बाप जी स्नेह में 1 सेकंड जे दृढ़ संकल्प सां कुर्बानी करण वारा। बाप जी स्नेह में 1 सेकंड जे दृढ़ संकल्प सां पंहिंजी कमी कमज़ोरी विकार बुराई जो बि आहे न तव्हां में, वो 1 सेकंड में धक सां स्वाहा करे छॾो, कुर्बान करे छॾो। ॾिसो, अगरि बकरो बि चईंदा न धक सां ई उनखे कुर्बानी ॾींदा आहिनि। डबल ताज डबल तख्त नशीन आत्माउनि खे, ज्ञानी तू आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। टीचर्स सां गॾु बाप दादा जी मुलाक़ात आहे। टीचर्स अर्थात सेवाधारी। सेवा में सफलता जो मुख्य साधन छा हूंदो आहे? त्याग, तपस्या। ॿिन्हिनि मां सां अगरि हिक जी बि कमी आहे न, त सेवा जी सफलता में बि एतिरी परसेंटेज जी कमी अची वेंदी। त्याग अर्थात मन सां संकल्प में बि त्यागे ॾियो। सर्कमस्टेंसिस जे कारण या मर्यादा जे कारण मजबूरी सां त्याग ॿाहिरां खां करे बि वठंदव, लेकिन असांखे कहिड़ो त्याग करिणो आहे? संकल्प सां। संकल्प बि न अचिणो खपे हुनजो। त्याग अर्थात ज्ञान स्वरूप सां, संकल्प सां बि त्याग, मजबूरी सां न। अहिड़ा त्यागी तपस्वी अर्थात बाप जी लग्न में लवलीन प्रेम जे सागर में समायल हुआ। अहिड़ा त्यागी तपस्वी अर्थात सदा बाप जी लग्न में लवलीन प्रेम जे सागर में समायल हुआ। ज्ञान आनंद सुख शांति जे सागर में समायल हुआ। बाबा चवनि था ज्ञान आनंद सुख शांति जे सागर में समायल हुअनि खे ई चईंदासीं तपस्वी। त्यागी मन सां त्याग ॾियणो आहे। तपस्वी केरु हूंदो आहे?
बाप जी लग्न में लवलीन, प्रेम जे सागर में समायल हुआ, ज्ञान आनंद सुख शांति जे सागर में समायल हुआ खे ही छा चईंदासीं? तपस्वी। ये तपस्या करणी आहे। सदा प्रेम स्वरूप, सदा सुख स्वरूप, सदा शांत स्वरूप, सदा ज्ञान स्वरूप, सदा आनंद स्वरूप, सदा पवित्रता स्वरूप। ये तपस्या करो। बाक़ी वेही करे असां छा तप कंदासीं? वेही करे तप थोड़ी करिणो आहे। असांजे हर संकल्प बोल कर्म में माण्हुनि खे ईअं अनुभव थिए तॾहिं इहा थींदी आहे तपस्या। असांजो ज्ञान, असांजी तपस्या वेहण वारी थोड़ी आहे। ब्रह्मा बाबा कोई ईअं तपस्या कई, हेॾा घंटा योग कई, ब्रह्मा बाबा कोई ईअं भट्टियूं कई, ब्रह्मा बाबा कहिड़ो तप कई? हलदे फिरदे ज्ञान स्वरूप, हर संकल्प बोल कर्म में सर्व गुण शक्तियूं नज़र अचनि। ये तपस्या करो। अहिड़ा त्याग तपस्वी वारा ही सेवाधारी उन्हनि खे चईंदासीं। अहिड़ा सेवाधारी आहियो? त्याग ही भाग्य आहे। बिना त्याग जे भाग्य न ठही सघंदो। हिनखे चइबो आहे टीचर। टीचर मतिलबु ईअं न बसि सेंटर ते वेही वियासीं, सफ़ेद कपिड़ा पाए छॾियासीं, मुरली ॿुधाई, क्लास कराई। टीचर अर्थात त्यागी तपस्वी। त बाबा चवनि था त नाम ऐं कमु ॿई टीचर जा आहिनि। केवल नाम टीचर जो न, टीचर अर्थात पोजीशन न, टीचर अर्थात सेवाधारी। टीचर अर्थात सभिनि खे पोजीशन दिलाइण वारी, न कि पोजीशन सम्झी उन में पंहिंजे खे नामदारी टीचर सम्झण वारी। टीचर सभिनि खे पोजीशन दिलाईंदी आहे, सतयुग जी पोजीशन, न कि पोजीशन सम्झी उन में पंहिंजे खे नामदारी टीचर सम्झण वारी। सम्झा टीचर्स केरु हूंदा आहिनि? जीअं चइबो आहे न, ॾियण न लेकिन वठण आहे। ईअं ई टीचर पंहिंजी पोजीशन जो त्याग कंदी आहे, त इहे ई भाग्य वठण थियो। टीचर पंहिंजी पोजीशन जो त्याग करे, इहे ई भाग्य वठण थियो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।